औरतुनि जे लाइ हर बजट औरतुनि जे लाइ हेल्थ अगरि इम्प्रूवमेंट थी थिए त ऑटोमेटिकली औरत जी हेल्थ इम्प्रूवमेंट थिए थी। एजुकेशन अगरि बहितर थो थिए त तव्हांजी न्याणी इम्प्रूवमेंट थिए थी, तव्हांजे स्कूल्स इम्प्रूवमेंट थियनि था। त जेके तव्हांजा सोशल सेक्टर आहिनि उहे सभई मर्द ऐं औरत ॿिन्ही सां ॻंढियल आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजो बेनज़ीर जेके हाउसिंग स्कीम आहे उहो औरतुनि जी आहे, हारी कार्ड औरतुनि जे लाइ, जेके प्रोजेक्ट्स खोड़ सारा प्रोजेक्ट में जेके असीं सम्झूं था त औरतुनि सां त सोशल सेक्टर में जेके बि डेवलपमेंट थिए थी, बाक़ी तव्हां वूमेन डेवलपमेंट चई सघो था त उहा वूमेन डेवलपमेंट जेको आहे नालो, पर असीं जो सम्झूं था त जेके सोशल सेक्टर में जेके प्रोग्राम थियनि था उहे डायरेक्ट इनडायरेक्ट औरत खे ई इम्प्रूव कनि था, फैमिली सां कनि था। सो जनरली असीं सम्झूं था त ॾुखियो बजट हो। यकीनन तव्हांजो मुल्क क्राइसिस में आहे, फाइनेंशियली क्राइसिस में आहे, इंटरनेशनल जेके हालात ईरान ऐं अमेरिका जे जेके क्राइसिस हलियो उन में तव्हां ॾिठो, वरी तव्हांजे जेको आहे पाकिस्तान इंडिया जी जंग थी त तव्हां ॿ अढाई साल खां तव्हां सभु कंटिन्यू क्राइसिस में आहिनि, जंहिंजी वजह सां जेकी उमेदूं आहिनि अवाम खे, त यकीनन अवाम चाहे थो त डेवलपमेंट थिए, रोज़गार मिले, शयूं मिलनि। उहे शयूं ते जेके तवक़ात नयूं बजट न रखी सघियासीं डेवलपमेंट जे लाइ, ऐं रोज़गार जे नयूं स्कीम जे लाइ बजट कोन रखी सघियासीं। पर जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि खे कंप्लीट करण जो जेको टारगेट आहे उन में का कटौती कोन कई वई आहे, उन्हनि खे कंप्लीट करण जो पूरो टारगेट रखियो वियो आहे। त असीं सम्झूं था त कोशिशि कई वई आहे नवां टैक्स न लॻाइनि, त इहे शयूं आहिनि जेके कंहिं हद ताईं अवाम खे रिलीफ ॾींदियूं। पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे ख़बर आहे त असां पॉलिसी फॉलो कई आहे, फेडरल गवर्नमेंट बि 7% पघारनि में वाधा कयो आहे, असां बि 7% साॻियो वाधा कयो आहे पघारनि में। पोइ जेका ॻाल्हि अचे थी तव्हांजे बजट जी, त असां हिन साल का बि नयूं स्कीमूं न रखियूं आहिनि, न कंदासूं, पर जेके असांजी पुराणी स्कीमूं आहिनि उहे असां कंटिन्यू कंदासीं। छो त वॾो चंक आहे तक़रीबन 300 बिलियन जो, जेको असां खां वफ़ाक़ घुरियो, ऐं असां इहो सम्झो असांजो फ़र्ज़ु आहे पाकिस्तान जी हुकूमत खे ॾियणु। असां ॾिनो आहे, इन करे हुनजी कटौती ज़रूरु थी आहे। मां उमीद थो रखां त मथे साल बजट बहितर हूंदो, हालात बहितर हूंदा। जेको ईरान अमेरिका जी वॉर आहे जंहिंजे करे एॾा इशूज़ आहिनि, उहे बि जेको आहे हाणे प्रॉब्लम टरी वई आहे पाकिस्तान जी हुकूमत ऐं फील्ड मार्शल जी हिमत सां ऐं कोशिशनि सां। सो इन साल बर्दाश्त कंदासीं। मूंखे ख़बर आहे तमामु ॾुखियो हूंदो, ऐं मूंखे तमामु मुश्किल लॻंदो पंहिंजे तक जे माण्हुनि जे इलाइक़े जे माण्हुनि खे ॿुधाइण त बाबा हिन साल तव्हांखे ॾियण लाइ मां वटि कुझु न आहे, पर हे मजबूरी आहे। 2019 में बि ईअं थियो, असांजा माण्हू सम्झी विया, मां सम्झां थो हेल बि सम्झींदा। मां सम्झां थो 7 ऐं 8 चकर नेशनल असेंबली सीट खटी आहे लॻातार, ऐं अलहमदुल्ला मां 4थे चकर MP थियो आहियां लॻातार। अवाम खे ख़बर आहे त जेको कुझु असांजे हथ में हूंदो, चाहे नौकिरी हुजे, चाहे स्कीम हुजे, चाहे पाणी जा मसइला हुजनि, असां दिली तौर ते सिंसियर आहियूं। पर जे मुल्क जा अहिड़ा हालात आहिनि ऐं स्कीम नथा ॾेई सघनि, त हुननि खे ख़बर आहे न मुंहिंजे हथ वस में आहे, न हुकूमत जे वस में आहे। पर असां इहा उमेदु रखूं था पंहिंजी लीडरशिप खां त इहे जेके हेल कमियूं पेशियूं थियनि पियूं मथे साल बराबरि करे ॾींदा। जेको अॼु बजट पेश थियो उहो असांजे CM साहिब खे, सिंध हुकूमत खे मुबारकबाद थो ॾियां त उन्हनि जेके हींअर इंटरनेशनल लेवल तौर ते जेके मुआशी सरकमस्टेंस आहिनि, उन्हनि जो जेको प्रेशर आहे उहो सभिनी ते वफ़ाक़त बि सूबनि बि आहे। उन सूरत हाल में सिंध हुकूमत गवर्नमेंट मुलाज़िमनि लाइ, पेंशन होल्डर लाइ ऐं लेबर वर्कर लाइ जेको उनजे पघार में इज़ाफ़ो कयो आहे, उहो उन्हनि खे सपोर्ट थींदी। मिनार्टी हवाले सां ईअं चवंसि त मिनार्टी जेका गुज़िरियल साल जा बजट आहिनि उन्हनि में का बि कटौती कान थी आहे, ऐं मिनार्टी खे स्पेशली ख़ुसूसी हिकिड़ी अहमियत ॾिनी वई है। ख़वातीन के लिए जाहिर सी बात है सिंध पीपल्स पार्टी हमेशा ख़वातीन को प्रोटेक्शन देती है। ख़वातीन के लिए जो इतना बड़ा हाउसिंग प्रोजेक्ट दिया गया, ख़वातीन को सिक्योर किया गया, और जितने वो घर थे जो उसके मालिकाना हुकूक हैं वो ख़वातीन के हवाले किए। ये पाकिस्तान पीपल्स पार्टी का ही कमाल है। दुनिया में इतना बड़ा ट्रांसफॉर्मर नहीं हुआ था कि औरत को मालिकाना हुकूक दिए जाए, वो पाकिस्तान पीपल्स पार्टी होती है। आप जो इस वक्त बात कर रही हैं कि बजट में ख़वातीन के लिए, जाहिर सी बात है एग्रीकल्चर में ख़वातीन के लिए इनिशिएटिव रखा गया है। हम स्किल डेवलपमेंट में ख़वातीन को जो है वो प्रोटेक्ट करने के लिए काम कर रहे हैं ताकि वो कल रोज़गार कमा सकें। तो मैं ये बात समझती हूँ कि जो बजट मैं जब अपनी स्पीच भी दूंगी तो मैं उसमें जो ख़वातीन के लिए इन्हांसमेंट सूबा सिंध करने जा रहा है वही मेरा भी फोकस होगा। और जाहिर सी बात है पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा ख़वातीन के लिए
के लिए सबसे पहले है, चाहे वो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हो, चाहे वो बेनज़ीर हाउसिंग प्रोग्राम हो, चाहे जब हारी ख़वातीन को ज़मीनें दी गई थी तो उनके मालिकाना हुकूक प्रेसिडेंट ने ख़वातीन को दिए थे। तो हम ख़वातीन को आगे से आगे ले जाना चाहते हैं और उस पर हम ॾिसो 900 अरब रुपयो 900 बिलियन रुपीज़ गवर्नमेंट रखियो आहे, मुख़्तस कयो आहे पंहिंजो एक्सपेंडिचर जेको हिन साल, इहो कॾहिं बि पाकिस्तान जी तारीख़ में न थियो आहे। 600 अरब रुपयो असांजो एजुकेशन में बजट रखियल आहे, 402 अरब रुपया असांजे हेल्थ सेक्टर में रखियल आहे, 222 अरब रुपयो असांजे लॉ एंड ऑर्डर ते रखियल आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुकूमत जा एक्सपेंडिचर्स आहिनि, बट जेके असांजे वफ़ाक़ जा इशूज़ आहिनि उन जी तरफ़ों जेकी कटौती थी आहे उन्हनि जा काफ़ी डिफिकल्ट सर्कमस्टेंसिस अचनि था। CM साहब जेकी पंहिंजी तक़रीर कई मुंहिंजे हथ में सॼो आहे, असां पाण सॼो हुनखे हाईलाइट कयो आहे। कुझु शयूं आहिनि जेके फ्यूचर प्रोस्पेक्टिव्स में आहिनि, जेके ही खणी अचणु चाहिनि था, ख़ासि करके इकोनॉमिकल इंडिकेटर्स खे बहितर बनाइणु चाहिनि था, इकोनॉमिक ग्रोथ खे, इन्फ्लेशन जी हद वधीक थी वई आहे, एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़ क्रिएट करणु चाहिनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 7% इंक्रीज़ आहे, उहो एतिरो माण्हू खे लॻे थो घटि आहे लास्ट ईयर जे मुनासिबत सां, छो त वफ़ाक़ हुकूमत बि 7% कयो आहे, बट बेसिक पे में 7%, पेंशन में 7% ऐं ईअं ई 43,000 मिनिमम वेज रखी वई आहे। काफ़ी शयूं आहिनि, हिन में निटी गिटी तव्हां वेंदव तव्हांखे काफ़ी डिटेल में मिलंदियूं, त अञा शयूं बहितर थी सघंदियूं, बट वरी बि कुझु बहितर आहे। ॾिसो ॾाढा ॾुखिया हालात आहिनि, ईरान ऐं अमेरिका जी जंग जे करे न रुगो पाकिस्तान पर पूरी दुनिया इफेक्ट थी आहे। ऑयल प्राइसिस तमामु वधी वियूं आहिनि, उहो इफेक्ट उहो असांजे मथां आयो आहे ऐं बजट ते बि आयो आहे। ऐं जॾहिं इहो थींदो आहे त सभिनीनि खां पहिरीं कट लॻंदी आहे डेवलपमेंट बजट ते, छो त ॿियूं जेके तव्हांजूं फिक्स्ड एक्सपेंसिस आहिनि, सैलरीज़ आहिनि, उहे सभु शयूं त तव्हांखे ॾियणियूं ई ॾियणियूं आहिनि। अची जेको कट लॻंदो आहे उहो डेवलपमेंट जे बजट ते लॻंदो आहे। त हींअर जेको आहे ज़ाहिर आहे ऑन गोइंग स्कीम्स ते त बजट रखियो वियो आहे, पर का बि नई स्कीम जेका आहे उहा न रखी वई आहे। पर हुन जे बावजूदि ॾिसो अॼुकल्ह टेक्नोलॉजी जो दौरु आहे, त ॾाढो फ्यूचरिस्टिक ऐं चेयरमैन बिलावल ऐं असांजी पार्टी जी लीडरशिप जी जेका विज़न आहे उहो हिन में जेको आहे उहो नज़र अचे पियो, त उन में तमामु फ्यूचरिस्टिक शयूं रखियूं वयूं आहिनि, जीअं पंहिंजो सिंध फाइनेंशियल सेंटर जो क़याम ऐं पंहिंजो जेको असांजी एनर्जी आहे ग्रीन एनर्जी, उनखे प्रमोट करणु, त जीअं सस्ती एनर्जी रखी वञे। काफ़ी अहिड़ियूं फ्यूचरिस्टिक शयूं आहिनि जेके तव्हांखे नज़र ईंदियूं, इंशाल्लाह उन्हनि जो इम्प्लीमेंटेशन जेका आहे उहो थींदे तव्हांखे नज़र ईंदी।